मर्दनि खे औरतुनि जे भेट में वधीक पघर ईंदो आहे। भली खणी अव्हां गरम गरम कबल न वेढ़ियो हुजे, पोइ बि पघर अचण त ॿी हालत जी निशानदेही थी सघे थी। खणी मर्दनि खे पघर वधीक ईंदो हुजे, पर इन सूरत में औरतुनि खे बि एहतियात करणु घुर्जे। राति जे वक़्तु पघर अचण जा खोड़ सबब थी सघनि था, जिन खे ॼाणे एहतियात ऐं इलाज करे सघिजे थो। जिन मर्दनि खे राति जो पघर ईंदो आहे, उन्हनि खे नज़रअंदाज न करणु घुर्जे। का बि हालत घणी थी वञे त डॉक्टर सां सलाह करणु घुर्जे। हूअं त परेशानी बि पघर कढी छॾींदी आहे, बेचैनी पघर वधाए छॾींदी आहे। ॻणती राति जो पघर ॾियारे सघे थी। मुमकिन आहे त अव्हां पघर सां गॾोगॾु ॿियनि अलामतुनि खे महसूस कयो, जीअं दिलि जी धड़कन तेज़ थियण, घटि साहु अचण ऐं मथो फिरण। के दवाऊं बि पघर ॾियारींदियूं आहिनि। इन लाइ असांखे घटि दवाऊं खाइण घुर्जनि, जीअं असां तंदुरुस्त रही सघूं। किन दवाउनि में गर्मी पद ते असर पवंदो आहे। निंड जी खोट जे मसइलनि जो शिकार माण्हुनि खे बि पघर अची सघे थो। इन सां गॾोगॾु वात खुश्क थियण, साहु ॿूसाटजण, ओचितो सिजागी थियण, थकावट बि थींदी आहे। मर्दनि में हाइपर हाइड्रोसिस जा सबब केतिरा ई हूंदा आहिनि। ही अहिड़ी सूरतहाल आहे जंहिंमें पघर जा गदूद कंट्रोल कंदड़ उज़वा वधीक फ़ाल हूंदा आहिनि, जंहिंजे करे पघर वधीक ईंदो आहे। ॿी हालत हाइपरथाइरॉइडिज़म आहे। हिन अलामत में पघर वधीक ईंदो आहे ऐं मर्दनि खे राति जे वक़्तु पघर घणो ईंदो आहे। इन सां गॾोगॾु वज़न घटिजी वेंदो आहे ऐं माण्हू चेड़ाक थी वेंदो आहे। इन्हनि सभिनी सूरतुनि में अव्हां खे परेशानी हुजे त अव्हां डॉक्टर सां राब्तो करे सघो था।